वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए अवाम मथां बम किरण वारे अमल ख़िलाफ़ दादू जा रहवासी बि सख़्त परेशान थी विया आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते सख़्त कावड़ ऐं गुस्से जो इज़हार कंदे चयो आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधण सां खाधे पीते जूं शयूं अञा वधीक महांगियूं थी वेंदियूं। ग़रीब मिसकीन माण्हू हिकु वेले मानी लाइ बि परेशान थी वियो आहे। दादू वासियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मज़दूर माण्हू 300 कमायूं था, खाइण लाइ परेशान, तेल महांगो थी वियो आहे। हींअर छा हींअर बसि अटो बि कोन वठंदासीं, इहो 200 जो तेल विझरायो बसि ॻोठ पुॼंदासीं। हालत ॾाढी ॾुखी आहे असांजी। पेट्रोल महांगो थी वियो आहे सफ़ा, बड़े पिया था जान हलायूं, बाक़ी ॻाल्हि घणी आहे। वोट त ॾिनासीं, चाढ़ियोसीं मथे, पर हाणे लोड़ियूं न पाण कुझु चङाई कान कई, ॿुधाईं त घणो कुझु पर कमु ओतिरो कोन ॾिसीं। पेट्रोल महांगो थी वियो आहे, हिन महिल गुज़रान तमामु ॾुखियो आहे। 200 रुपये असां तेल भरायो आहे, 2 चकर 3 आया आहियूं, 200 जो तेल भराने 300 रुपया मस कमाया आहिनि, 300-400 जो तेल भराए, हिन में बचनि जो गुज़रान कीअं थिए? ॾुखियो जान थी वियो आहे तमामु। असांखे इहा महिरबानी कयो त माना तेल घटि थिए त असांजे बचनि जी रोज़ी थी सघे, जीअं रोज़ी असांजी थिए। हिन महिल सफ़ा चेल भॼी पई आहे। घी महांगो थी वियो आहे, ॾिसो था त 400 रुपया किलो थी वियो आहे। लाज़मी पेट्रोल महांगो थियो आहे त हिन महिल घी महांगो थींदो, गुज़रान नथो थी सघे। हाणे 200 जो 300 जो तेल भरायूं था, 200-300 खीसे में, हाणे बचनि जे लाइ छा वठूं? असां इमरान ख़ान खे इहो था चऊं त महिरबानी करे अलाह जे सदके एतिरी सस्ताई करियो, ग़रीब गुरबे जो वक़्तु भलो गुज़रे, असांजो भलो गुज़रे। साईं वफ़ाक़ी हुकूमत पटका ॿधाए छॾिया, बसि जेके वोट ॾिनासीं से असां पटका ॿधी छॾियासीं। छा चऊं वफ़ाक़ी हुकूमत खे? कंहिंखे कुझु जेको चऊं था ॿुधण वारो ई कोन्हे को। ग़रीबनि जे लाइ वॾा ऐलान पियो करे, महांगाई बढ़ गई है भाई, ये करूँगा वो करूँगा। पाण ई हाणे हींअर असांजा कपिड़ा भले ई आहे, बसि बाक़ी जिस्म ते कपिड़ा बचाइनि से बि पूरा अलाह जी महिरबानी सां। 50-60 ते हू हुकूमत हुई त करे ॾिनो हुई, 50-60 हुजे वधि में वधि, भला जे करे न त तॾहिं बि 60-70-80 ते कयो। हे 100-60 रुपया ग़रीब माण्हू हाणे मथियां जेके उन्हनि जा वेठा आहिनि वॾा वॾा ऑफिसर, 15 ग्रेड खां मथे उन्हनि खे रिहाइश बि ॾियनि, जायूं बि ॾियनि, तेल बि मुफ़्त में, गैस बि मुफ़्त में, बिजलियूं बि मुफ़्त में। असां बाबा 100 रुपया 500 कमाइण वारा काॾूं जेको आहे पेट्रोल विझरायूं, काॾूं पंहिंजी मज़दूरी कयूं, काॾूं पंहिंजो धंधो कंदासीं, कारोबार कीअं कंदासीं? जेको अचे थो हिक खां हिकु अचे पियो थो, जेको अचे थो चए थो मां हीअं कंदुसि, मां हीअं कंदुसि, मां हीअं कंदुसि, पर उहो माना कंहिं बि ॻाल्हियूं कुझु बि कोन्हे, सभु कुझु उहो माना पंहिंजो विसारे वेहनि था। का बि हुननि जी माना अहिड़ी हाणे ॾिसो पेट्रोल ते माना 161 रुपया 30 पैसा आहे। हाणे मूं वटि पैसा किथे ॿिया आहिनि कोन, 100 रुपया हिकिड़ो जेको मां पेट्रोल भराईंदुसि। ग़रीब माण्हू आहे, मज़दूर माण्हू आहे, उहो घर किथां हलाईंदो? घी आहे खाइण वारो, उहो 400 रुपये खां मथे किलो आहे। अटो आहे उहो 80 रुपये खां मथे किलो आहे। हाणे कीअं माण्हू यार, मज़दूर जी मज़दूरी जेका आहे 400-500 रुपया आहे। जेकॾहिं प्राइवेट स्कूल में ॿार थो पढ़ाए थो, ॿार नथो पढ़ाए सघे, ॿारनि खे तालीम नथी मिली सघे। ज़ुल्म आहे छा आहे? छाजी हे त वॾियूं दवाऊं पिया कनि, तब्दीलियूं हे होए, तब्दीली त इहा हुआ, बसि हाणे पिनाईंदा ॿियो छा कंदा? फसल आहे, फसल खे अघु कोन्हे को। बसर आहिनि 10 रुपया किलो, असांजी पंहिंजी ज़मीनूं आहिनि, 10 रुपया किलो बसर आहे। डीज़ल त असां भरायूं 150 रुपया, 140 रुपया, 160 रुपया हींअर थी वियो। डीज़ल जो इहो रेट आहे, बसर जो अघु 10 रुपया किलो, 15 रुपया किलो पियो थो हले। जेका ॻाल्हि आहे तव्हांजे अॻियां ई आहे सभु ॻाल्हि। पेट्रोल जे रोज़ चाढ़ जे करे हर शइ महांगी थी वई आहे। ऐं जॾहिं इमरान साहब अपोज़िशन में हूंदो त रोज़ चवंदो हो त हीउ पेट्रोल चढ़ियो आवाम जे लाइ कीअं गुज़ारो थींदो, पर हाणे जीअं पेट्रोल चढ़ी रहियो आहे, ग़रीब माण्हू तमामु ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। ऐं मतिलबु असां ग़रीब माण्हू छा कयूं? पेट्रोल विझरायूं या घर जो ख़र्चा पूरी कयूं? ॾाढो ज़ुल्म आहे साईं, माण्हू पेट में पियो रहे। हाणे त डीज़ल डेली वधाइनि था, लाइनि था 2 रुपया, चाढ़नि था 10 रुपया। हे कहिड़ो ज़ुल्म आहे? ग़रीब किथां कनि? पेट ई कनि या तेल ई कनि? इमरान ख़ान पिननि जहिड़ो करे छॾिया माण्हुनि खे, माण्हू ख़ुदकुशी लाइ तयारु थी विया आहिनि। सर महांगाई आहे बिल्कुलु। अॼुकल्ह मज़दूर माण्हू हींअर लही आया आहियूं, तेल भरायूं या घर जा ख़र्च पूरा कयूं, ॿारनि जी कयूं, कंहिंजी कयूं? असां बचड़ियल माण्हू, ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू। त इमरान ख़ान चए पियो त पाण असां सस्ताई कंदासीं, सस्ताई कंदासीं, सस्ताई त कान थी आहे। मिसकिन माण्हू, मज़दूर माण्हू, ॿ कमाइण वारा आहियूं, घर जो ख़र्च हलायूं या बीमारी बड़ी सां मौजूं, असां पंहिंजे बचनि सां मौजूं, कंहिंसां मौजूं? मौता फोता भत्ता शादी आहे, गमी आहे, ख़ुशी आहे, उन सां केरु मोह ॾींदो? तमामु वीचारो परेशान आहे। राति 12 रुपया माना 20 पैसा तेल चाढ़े अथसि। एॾी महांगाई, रोज़ रोज़ घबराओ नहीं, घबराओ नहीं। क्या घबराए नहीं? ये तो मुल्क का बेड़ा गर्क हो रहा है, घबराए क्यों नहीं? इतनी महंगाई, हर चीज़ महंगी हो रही है। तेल बढ़ रहा है तो तेल के साथ और चीज़ें भी महंगी हो रही हैं। हमारी ये हुकूमत क्या कर रही है? ये वज़ीर आज़म कहाँ से आया है? ये लंदन से आया है या पाकिस्तान का है आदमी? ये नया पाकिस्तान बना रहा है या महंगाई कर रहा है? पुरानो पाकिस्तान सही हो। नवाज शरीफ ज़रदारी साहब जा भी हुकूमतूं आयूं, कॾहिं बि एतिरो तेल न चढ़ियो। मुशरफ वारे दौर में भी तेल न चढ़ियो एतिरो। हे जिन तेल माना
80 रुपया माना मथे चाढ़ियो आहे। अॻी हुकूमतनि खां 80 रुपया डबल माना थी वियो आहे। वो 80 रुपया 75 रुपया 80 रुपया ही माना 80 का 160 रुपया लीटर थी वियो आहे पेट्रोल, 156 रुपया लीटर थी वियो आहे डीज़ल। ग़रीब माण्हू काॾा आहिनि? यूरिया कलर कोन थो मिले, माण्हुनि खे गैस कान थी मिले, बिजली आहे कान का, आवाम काॾे वेंदी? दादू आसियन मुतालबो कयो त रोज़ाना पेट्रोल डीज़ल ऐं ॿियनि शयुनि जा अघ वधाइण जो सिलसिलो बंदि कयो वञे त जीअं आवाम सुकून जो साह खणी सघे। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़, दादू।